वल्लज़ीन यक्निज़ून अज़्ज़हब वल-फ़िज़्ज़त वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहम्मा अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़तुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तक्निज़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रजबुल मुरज्जब जो महीनो हली रहियो आहे ऐं महीनो टिनि ॻाल्हियुनि जे करे मशहूरु आहे। हिकु त हिन महीने जी 27 जी राति अल्लाह ताला इमामुल अंबिया सरदार दो जहान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे अर्श अज़ीम ते घुराए करे पंहिंजो दीदार पंहिंजी ज़ियारत ऐं मेराज करायो। पहिरें नंबर ते ही महीनो मेराज मुस्तफ़ा जे नाले सां मशहूरु आहे। ॿिए नंबर ते हिन महीने जी 22 तारीख़ ते कातिबे वही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे साले अम्मा उम्मे हबीबा जे भाउ क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि जे रूहानी मामे जंहिं 19 साल 62 लख मुरबा मैल यानी अधु दुनिया ते इस्लामी हुकूमत क़ाइमु कई, यानी हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन जी वफ़ात भी हिन महीने जी 22 तारीख़ ते थी आहे। 3 नंबर ते ही महीनो ज़कात सां भी मशहूरु आहे। तव्हां ॾिठो हूंदो रजब जो चंड ॾिसण में ईंदो त असांजे मदारिस जा सफ़ीर हज़रात निकिरंदा। शहर महले ॻोठ जी मस्जिद कच्ची पक्की नंढी वॾी ख़ाली न हूंदी जिथे को सफ़ीर न हुजे। त ही महीनो ज़कात सां भी मशहूरु आहे। असुल ज़कात जे लाइ शर्त आहे हौलानुल हौल, यानी निसाब नामीअ जे मथां साल जो पूरो थियणु। हिकिड़ो मुस्लमान जेकॾहिं मुहर्रम जे महीने में ₹1 लख जो मालिक थियो आहे त उन ते ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ न थींदी, बल्कि वरी मुहर्रम जो महीनो मोटी अचे, माना साल पूरो थिएसि ऐं उहो ₹1 लख मौजूदु हुजेसि त पोइ हाणे 2500 ज़कात फ़र्ज़ आहे। अहिड़े नमूने सां जेकर को मुस्लमान रबीउल अव्वल जे महीने में 40 बकरियुनि जो मालिक थियो आहे त उन ते ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ न थींदी,
बल्कि वरी रबीउल अव्वल जो महीनो मोटी अचे, साल पूरो थियसि ऐं उहे ॿकिरियूं मौजूदु हुजनि। विच साल में भली हेॾे होॾे थी वञनि, परवाह न आहे। साल जे मुंड में आख़िर में निसाब पूरो आहे त पोइ हाणे हिकिड़ी ॿकिरी ज़कात में फ़र्ज़ु अथसि। असुल शर्त इहो आहे, पर क्योंकि ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ु थी आहे, इन जे करे उलमा फ़रमाइनि था मुस्तहबात रजब जे महीने में ज़कात ॾिजे। कराची हैदराबाद जा सेठ ऐं वापारी उहे वरी ज़कात ॾींदा आहिनि रमज़ान में। अड़े बाबा रजब में छो था ॾियो? चवंदासीं रजब में 1000 ॾींदासीं त 1000 जो सवाबु, रमज़ान में 1000 ॾींदासीं त 70,000 जो सवाबु। छो त वापारी हमेशह नफ़े खे ॾिसंदा आहिनि, तंहिंजे करे उहे चवंदा त असां ज़कात रमज़ान में ॾींदासीं। बहरहाल रजब में ॾियो या रमज़ान में ज़कात फ़र्ज़ु अथव। जीअं निमाज़ फ़र्ज़ु आहे ईअं ज़कात बि फ़र्ज़ु आहे। क़ुरान मजीद में जिथे निमाज़ जो ज़िक्र उते ज़कात जो ज़िक्र। अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़का, निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। छो त माण्हू तव्हांखे मुस्लमान ॿिनि क़िस्मनि जा मिलंदा। हिकिड़ा अहिड़ा मुस्लमान तव्हांखे मिलंदा, चवंदा मौलवी साहिब वाइज़ करा 25 देगियूं मां लाहींदुसि, मौलवियुनि जो किरायो मूं ते आहे, मस्जिद ठाहिरा, छत जो लोह मां ॾींदुसि, पर निमाज़ जो असांखे न चओ। माना निमाज़ ॾुखी थी लॻे, जलसो कराइणु सवलो आहे, चंदो ॾियणु सवलो आहे, ख़ैरात जूं देगियूं लाहिणु सवलियूं लॻंदियूं, पर निमाज़ एॾी ॾुखी लॻंदी जो मथां को जबल किरे। अलाह से उन्हनि खे तंबीह कई, अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़का, तव्हांजूं ख़ैरातूं, तव्हांजूं क़ुर्बानियूं, मस्जिदूं मदरसा ठारायो था, ये देगियूं लाहियो था, बाबा ये कम वारियूं तॾहिं अथव जॾहिं निमाज़ पढ़ो। के वरी अहिड़ा मुस्लमान तव्हांखे मिलंदा, चवंदा मौलवी साहिब जलसो करा, सॼी राति असां ॿुधंदासीं, नफ़िल पढ़ायो, 15 शाबान जी राति सॼी राति तस्बीह पढ़ायो, सलात तस्बीह इंशाअल्लाह पढ़ंदासीं, ज़िक्र करायो, ज़िक्र कंदासीं, पर महिरबानी कयो चंदे जो नालो न वठो। उन्हनि खे वरी चंदो ॾियणु ॾुखियो लॻंदो, माना अलाह जे नाले ते रुपयो ॾियणु एॾो ॾुखियो लॻंदो जो मथां को जबल किरे। अलाह से उन्हनि खे बि तंबीह कई, अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़का, तव्हांजूं निमाज़ूं, रोज़ा, ज़िक्र अज़कार, ये वज़ाइफ़, ये कम वारा तॾहिं अथव जॾहिं ज़कात ॾियो। निमाज़ ज़कात, निमाज़ ज़कात। दुआ कयो अल्लाह ताला असांखे हे ॿई फ़र्ज़ अदा करण जी तौफ़ीक़। निमाज़ बि रजब जे महीने में फ़र्ज़ु थी, ज़कात बि रजब जे महीने। अञा बेनिमाज़ी ते अज़ाब न आयो आहे, जन ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया। कारून ज़कात जो इनकार कयो। मूसा अलैहिस्सलाम जो सौटु हुयो, सॻो सौटु, तौरेत इंजील जो आलिम हो, पर ज़कात न ॾिनी। मूसा अलैहिस्सलाम फरमायसि अहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक, कारून जीअं रब तोसां चङाई कई आहे तूं बि माण्हुनि सां चङाई कर। अहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक, ओ कारून जीअं अल्लाह तोखे बिना हिसाब जे ॾिनो आहे तूं बि अल्लाह जे नाले ते ॾे, ज़कात ॾे। वला तबगिल फ़साद फिल अर्ज़, ज़मीन में फ़साद न कर, इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, रब फ़सादनि सां मुहबत न कंदो आहे।
चोर भी फसादिया, धाड़ेल भी फसादिया, व्याजी भी फसादिया, शराबी भी फसादिया, जानी भी फसादिया। पर कुरान तोहफ़ा मां वॾे में वॾो फसादी हुआ जेको ज़कात नथो ॾिए। वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कर। ज़कात न ॾींदे फसाद थी। अमीर जॾहिं इन्हनि ग़रीबनि खे पंहिंजो हक़ न ॾींदा, पोइ अमीर अमीर थींदा वेंदा, ग़रीब ग़रीब थींदा वेंदा। पोइ तंग आयद जंग आयद, पोइ जंहिंमहिल गुरबत मां बेज़ार थींदा, घर में खाइण जे लाइ अटो न हूंदो, ज़ाल बीमार थींदी, इलाज जे लाइ पैसा न हूंदा, पोइ रोडनि ते ईंदा, पोइ चोरियूं कंदा, पोइ धाड़ा हणंदा, पोइ फुरूं कंदा। वला तबगिल फसाद फिल अर्ज़, पोइ ज़मीन में फसाद थी पवंदो। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन। कुरान तो फरमा रब फसादनि सां मोहबत न कंदो। असांजी हुकूमत आई, इंशाअल्लाह मौलवियुनि जी हुकूमत ईंदी, ज़रूरु ईंदी। मायूस न थियो। इब्लीस मायूस थी वियो। इब्लीस जी माना आहे मायूस, मुबलिस खां वरितल आहे, माना नाव में। इब्लीस हेॾो मायूस थी वियो जो चई हाणे मूंखे त माफ़ी हुई कान मिलंदी, सो अकेलो जहन्नम में कीअं वञा, तव्हांजे करे सभिनीनि खे पाण सां गॾु वठे। तव्हां मायूस न थियो, इंशाअल्लाह क़ुरान जो कानून ईंदो, निज़ाम मुस्तफ़ा ईंदो, हालात तब्दील थियनि पिया। मजबूर थी करे मौलवियुनि ॾे ईंदो, ख़ुशीअ सां न ईंदो। अञा कुझु तव्हांखे मस्ती आहे, कुझु पैसो अथव, घर में दाणा आहिनि, अहिड़ा हालात थींदा जो न माल महफ़ूज़, न जान महफ़ूज़, न इज़त महफ़ूज़। हर ज़िले जे लाइ, कंबर शहदाद कोट ज़िले जे लाइ हर महीने में 45 करोड़ अचनि पिया सिर्फ़ु दवा जे लाइ। 45 करोड़ सिर्फ़ु दवा जे लाइ। त अस्पतालों में पैसा ॾियो, इन्हनि ग़रीबनि खे दवाऊं मुफ़्त में, इलाज मुफ़्त में करायो, टेस्टूं मुफ़्त में। ऐं अस्पतालुनि जो हाल इहो आहे जो बाथरूम में पाणी कोन्हे। बेड ते चादर कान्हे। अस्पताल में को मरीज़ वेंदो त जेको हुन सां गॾु आहे उहो अञा वधीक बीमार थी। ईअं आहे न, अलाए छा आहे, ख़बर ई कान्हे। स्टोरनि ते दवाऊं 2 नंबर, एक्सपायर दवाऊं, एॾियूं ख़तरनाक आहिनि जो गुर्दा ख़तमु, मादो ख़तमु। इहे अक्सर मरीज़ हिन जे करे, डॉक्टर त चवंदा दवाऊं खाओ ई न, जेके सॼण डॉक्टर आहिनि, ख़ैर मजबूर आहिनि, छा कनि। सहाफ़ी उन्हनि खे चए थो बाबा इहा 2 नंबर दवा था हलायो, हीअ त एक्सपायर आहे। चवंदा तोखे 50,000 ॾियूं था, मोबाइल बंदि कर, कंहिंखे ॿुधा न। डॉक्टरनि खे चवंदा बाबा हीअ ज़ुल्म पियो थो हले, हीअ 2 नंबर दवाऊं थियूं हलनि पियूं, छो त स्टोरनि वारा पैसा उन्हनि खे था ॾियनि, रिश्वत डॉक्टरनि खे। उहे चवंदा ओके आहे, बसि सही। हीअ सूटनि सां जेके कंपनियुनि वारा दवाऊं ॾींदा, डॉक्टरनि खे चवंदा इहे दवाऊं हलायो, भली मरनि। तव्हांखे ज़ालुनि समेत असां अमेरिका, बर्तानिया, फ्रांस, कैनेडा, इंग्लैंड तव्हांखे घुमाईंदासीं, बसि दवाऊं हलाए। पुलिस जो हाल त तव्हांखे ख़बर आहे। थाणा जेके आहिनि नी, सूबेदार सिपाहियुनि खे चवंदा तव्हां फलाणे रोड ते बीहो, 2 फलाणे रोड ते बीहो। असांखे 50,000 रोज़ानो जो, मथियां पैसा तव्हांजा आहिनि। हू बि एॾा होशियार आहिनि, असांजा अहिड़ा मौलवी ॾिसंदा आहिनि, असांखे न रोकींदा, चवंदा हितां मिलंदो हुई कोन, रोड न बंदि कनि मौलवी, साईं हलो बसि दुआ कयो। को वकील हूंदो, को जज हूंदो, को ऑफिसर,
बाक़ी तव्हां ई असां ॼाणो को ग़रीब बसि बीहे बाबा, को ट्रैक्टर वारो, को ट्राली वारो, को चिमची वारो, को मोटरसाइकिल वारो। इहे सूबेदार खे ॾींदा, सूबेदार मथे DSP खे, DSP SP खे। भरिसां फुर पई थींदी, सिपाही बीठा उॾाई नवीं था चवंदा असांजो इहो कमु न आहे, असांजो कमु हीअ आहे हिननि खे फुरणु। हू पंहिंजो ड्यूटी कनि पिया, असां पंहिंजी ड्यूटी कनि। ही फ़ौज ऐं रेंजर्स सभु इस्मगिलरी हले पई न, इहो माल अचे पियो ईरान मां, बसि सभु इन पैसे अमुन तव्हांखे न ॾींदा। असां चवंदा हुआसीं त तालीमी खातो करप्शन खां पाक आहे, पर हे जेके मास्तर असांजा स्कूल में 2-2 लख पघार पिया खणनि, शागिर्दनि खे चवंदा न अचो तव्हां घर वेठा हुजो, असां वेठा आहियूं, पैसा ॾियो तव्हांखे पास करे छॾींदा। 8 ताईं त असीं ज़िम्मेवार आहियूं, बाक़ी 9 10 बसि रुॻो तव्हां वेहो अचे, पास असां कंदासीं। ईअं आहे या ग़लति हुजे? बायोमेट्रिक वारनि खे चवनि था त बसि असां तव्हांखे 4000 ॾींदासीं, जेॾी महिल अचो त असांखे ॿुधायो। बसि ईंदा नी, चवंदा त असीं ॿुधायूं था। ही मुल्क आहे। एरिकेशन खातो तपेदार कोटवाल मुख़्तियारकार 100 सिधो चवनि था त असां इहा कुर्सी जेका वरिती आहे करोड़ रुपया ॾेई करे पोइ आया, तव्हां जेके पैसा ॾियो त कमु थींदो, न ॾींदव त कमु न थींदो। माना प्लाट को न को विकिणी थो सघे केरु, न वठी थो सघे। 2-2 लख खाते जा ॾोह रुॻो मुलनि जो आहे त मुला पिया पिननि, होली त पिनी करे पढ़ाइनि पिया तालबनि खे, तव्हांजे बचनि ते पिया ख़र्च कनि। ही छा आहे, हेॾो ज़ुल्म पियो थो हले। दुआ कयो उलमा जी हुकूमत अचे, इंशाअल्लाह। असांजी हुकूमत आई त पहिरें नंबर ते जेके पढ़ियल आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾिबो, असांजे मंशूर में लिखियलु आहे। ऐं लखे ड्यूटियूं आहिनि सिर्फ़ु सूबे सिंध में। केतिरा मुलाज़िम मरी विया, केतिरा रिटायर थी विया, उन जूं पघारूं ई तेज़री वारनि खां पुछा कयो। इहे मिनिस्टर, इहे सरदार उन्हनि मुलाज़िमनि जूं पघारूं खाईंदा पिया, ग़रीबनि खे ड्यूटी नथा ॾियनि। मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो, असांजी 5 साल हुकूमत आई सरहद में, असां हिकिड़े ई धक में लखे ड्यूटियूं ॾिनूंसीं सरहद में बिना पैसनि जे, मुफ़्त में। ऐं हिते ड्यूटी मिले थी पटे वाली जी, उन लाइ 10 लख ॾियो, 16-17 खे जी त 50 लख हुजे। इंशाअल्लाह असांजी हुकूमत आई, असां मुफ़्त में रोज़गार ॾींदासीं, नौकरियूं मुफ़्त में। बाक़ी जेके पढ़ियल न आहिनि उन्हनि खे पैसा ॾिबा बिना व्याज जे, 10 लख 20 लख 50 लख करोड़ रुपया। तव्हां कारोबार कयो, पोइ किस्तुनि ते पैसा ॾियो बिना व्याज, व्याज त हराम। बाक़ी जेके माज़ूर, अखियुनि खां माज़ूर, लूला लंगड़ा, बेवा औरतूं, इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां ज़कात वठी करे उन्हनि खे घर वेठे असां वज़ीफ़ा ॾींदासीं। इहो मंशूर तव्हांखे पसंदि आहे? साथ ॾींदो नी उलमा। हिकिड़ो साल असांखे हुकूमत मिले, रुॻो सही नमूने सां ज़कात वठूं त तव्हांखे पाकिस्तान में को पेनू फ़क़ीर ॾिसण में न अचे। अफ़गानिस्तान ग़रीब मुल्क आहे, सॼी ज़िंदगी विड़ियो आहे, 52 साल, पर तव्हांखे अमेरिका में, बरतानिया में, सऊदी अरब में पेनू फ़क़ीर ॾिसण में ईंदा। अफ़गानिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिंमें पिनण ते पाबंदी आहे। तव्हांखे ख़बर आहे, हिकिड़ी औरत हुई पंहिंजे घर जे ॿाहिरां खारीअ में पापड़ रखियूं वेठी, कंधार जो गवर्नर गुज़रियो, लही आयो ने अम्मा जे मथे ते हथु रखी करे चई, अम्मा ही 10,000 रुपया वठो, अम्मा तूं घर वेह, तूं नमाज़ पढ़, ज़िक्र कर, असांखे क़यामत जे ॾींहुं नबी से ॾाढो रुसवा न कर, असां घर वेठे तोखे 10,000 वज़ीफ़ो ॾींदासीं। क़ुरान जे कानून जी बरकत आहे। वलौ अन्न अहलल क़ुरा आमनू वत्तक़ऊ
लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस्समाइ वल अर्ज़। 9 सिपारो सूरत आराफ। रब फरमाए जेकर ॻोठनि जा ॻोठ शहरनि जा शहर सभु मोमिन बणिजी वञनि, रब ते ईमान ऐं यकीन हिननि जो कामिल थी वञे, वत्तक़ौ गुनाहनि खां बची वञनि, तक़वा इख्तियार कनि, अल्लाह से फरमाए लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस्समाइ वल अर्ज़। मुंहिंजो वाइदो आहे आसमान ऐं ज़मीनुनि जे बरकतुनि खे न खोलियां त मां ख़ुदा ख़ुदा ई न। मां तव्हां खां पुछां थो, अॻे बरकत हुई आहे न? मां हिकु कुड़मी जो पुटु आहियां, मुंहिंजो वालिद साहिबु कुड़मी हो। बाबो साईं फरमाईंदो त 2000 कणिक जो मण हो, 20 रुपया 20 रुपया कणिक जो मण हो। बोह खे त केरु लेखींदो ई कोन हो। 11 रुपया मण साड़ी, पलाल खे त माण्हू बाहियूं ॾींदा, पर उन वक़्त में बरकत हुई। अॼु 3000 रुपया मण कणिक आहे, 500,000 त बोह रेज़की थी वियो। 5000 सुपर चांवर मण, पलाल बि पैसनि सां पियो विकामे, पर पोइ बि बरकत न। हारनि जा ज़मींदारनि जा हथ मथे थियनि त कलर जा बि पैसा न निकिता, ट्रैक्टर जो बि ख़र्चु न लथो, माना बरकत वई हली। बरकत कीअं ईंदी? 2 करोड़ जो बंगलो आहे, उते वञूं था, उहो बि चए थो दुआ घुरो त बरकत थिए, माना उन्हनि जे घर में बि बरकत न आहे। वलौ अन्न आलल कुरा आमनू वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस्समाइ वल अर्ज़। रब फरमायो जेकॾहिं हिननि जो रब ते ईमान ऐं यकीन कामिल थी वञे। असांजो ईमान आहे रब ते। 88 खां वठी मां वाइज़ शुरू कया आहिनि, तालिबी ज़माने 88 इरशाद सर्फ़ पढ़ंदो हुउसि, उन वक़्त खां वठी मां वाइज़ शुरू कया आहिनि। अॼु सॼी ॾाढी अछी थी वई आहे। घणा साल थिया? 88 खां वठी हाणे 35-36 साल त थी विया। आलम सभु विया हलिया, साईं ॿेर वारा विया हलिया, साईं हालेजी वारा विया हलिया, मेखो साहिबु वियो हलियो, डॉक्टर साहिबु वियो हलियो, मौलाना अब्दुल क़ादिर हिंद साहिबु हलियो वियो, मौलाना गुल हसन कबूल, मौली मोहम्मद ईसा टांगरी, मौली इला बश टांगरी, हाफ़िज़ ग़ुलाम रसूल, हाणे मुफ़्ती अब्दुल रहीम वेचारो वियो हलियो। असांखे बि ॾिसी वठो, मथां सुभाणे मोह बि नसीब न थिए। आलम वेंदा हलिया सभु, पर मुस्लमाननि जो अञा ताईं रब ते ईमान ऐं यकीन न आहे। थोरी तकलीफ़ थी थिए त भॼूं था भोपनि वटि, किताब त पटे ॾिस, फार त विझी ॾे, वाड़े में अलाए कहिड़ो रतो हारे वियो आहे, केॾी महिल मेंह थी मरे, केॾी महिल ढगी थी मरे, मेंहियूं खीर में खुटी वयूं, चुल्हे मां तावीज़ निकिता आहिनि, अलाए कंहिं मूं ते तावीज़ कया आहिनि, घर मां बीमारी वञे ई कान थी, मुंहिंजे लटनि में अलाए केरु सुयूं टुंबे वियो आहे, हथ मुंहिंजा बंदि थी विया आहिनि, मां कारोबार में पोइते थी वियो आहियां। महिरबानी कर किताब त पटे ॾिस, फार विझी ॾे। हदीस में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो, मन अता काहिनन, जेको भोपे वटि वियो 40 ॾींहं 40 रातियूं, न फ़र्ज़ी इबादत क़बूल, न नफ़िली इबादत क़बूल, न निमाज़ क़बूल, न रोज़ो क़बूल। नबी साईं फरमायो, भोपो जेको तव्हांखे चए थो तो ते जादू आहे, इहो भोपो जेको तव्हांखे चए थो त तोसां ड्रोह थियो आहे, तुंहिंजा हथ बंदि कया विया आहिनि, इहो भोपो जेको तोखे चए थो तो में बुत पियल आहे। मुंहिंजे नबी फरमायो, इहो भोपो जन्नत में त कोन वेंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि, हालांकि 500 साल जे पंध तां जन्नत जी ख़ुशबू पई ईंदी।
अल्लाह जे नबी फरमायो यो भोपो जन्नत में त न वेंदो पर जन्नत जी बूह भी नसीब न थींदसि इन जो ख़ात्मो ईमान ते कोन थींदुसि। मां तव्हां खां पुछां थो असांजा हज़रत साईं ॿेर वारा कंहिंखे ईअं चयूं त तो में तावीज़ पियल आहे त हिकिड़े खे ईअं चऊं त तो ते जादू थियल आहे तोसां ड्रो थियल आहे तो में बुत पियल आहे पोइ हीअ कीअं था चओ नबी से ते जादू थियो या न थियो अलाह जे नबी खे ख़बर पई त मूं ते जादू थियो अल्लाह ॿुधायो ख्वाब जे ज़रिए से अल्लाह जे नबी खे ख़बर नथी पए हालांकि नबी से ते जादू थियो पर नबी से खे ख़बर पोइ नबीअ खां मथे को आहे छा को भोपो को काहिन को मौलवी को मुल्ला को जेको वरी उन्हनि ते यकीन करे हिन जो ईमान बचंदुसि असां सभिनी जो भोपनि ते यकीन उहो बि न खे मसो हणंदा या पठाणनि वारी दॿुली हूंदी अथनि उन में ॾिसंदा चवंदा बाबा अथई चोर घर जो भाती ॻाढ़ी टोपी पातल अथसि अछी कमीज़ साई कांच अरे बाबा इहो त अधे खे टोपी पातल आहे चई अधे त दांगी मली अथई हाणे ॿाहिरनि खे विढ़ाई नबी साईं फरमा मन अता काहिननि जेको भोपे वटि वियो वसद कहू वरी उन जी ॻाल्हि खे सचो सम्झई पाण फरमायूं मां मोहम्मद उन खां बेज़ार आहियां इस्लाम सां उनजो कोई वास्तो कोन्हेसि अॼु चङा भला असांजा मुस्लमान भोपनि वटि वेठा चङा भला असांजी जमात जा मौलवी बि तावीज़नि जो कारोबार पिया कनि तव्हांखे छा थियो अॼु अञा ताईं तव्हां वटि जिन नथो वञे ऐं मेखो साहिबु चवंदो त जिन तव्हांजे पाछे खां थो टिजे ऐं तव्हां एॾा बहादुर जो ज़ाले मर्द जिन्हनि खां पिया टिजो हू वीचारा अलाए किथे रहनि जबलनि में कोहिस्तान में बयाबाननि जंगलनि में कब्रिस्ताननि में फिटल जाइनि में रहंदा आहिनि जिन्हनि रब खां दुआ घुरी या अल्लाह असांखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾिए जो हिननि खे ॾिसण में न अचूं न त इहे असांखे मारे छॾींदा जिन पाण में विढ़िया पिया उहे असांखे वठंदा अल्लाह साईं फरमायो लहू मुअक्किबातुम मिन बैनि यदैहि व मिन ख़ल्फ़िही यहफ़ज़ूनहु मिन अम्रिल्लाह 13 सिपारो सूरत रात पढ़ा रब फरमायो मां तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके तव्हांजे आॾो तव्हांजे पोयां तव्हांजे सॼे तव्हांजे खॿे यहफ़ज़ूनहु मिन अम्रिल्लाह अल्लाह जे हुक्म सां तव्हांजी हिफ़ाज़त पिया कनि वस्समाइ वत्तारिक़ वमा अदराक मत्तारिक़ुन नज्मुस्साक़िब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफ़िज़ रब फरमा मूंखे आसमान जो कसम मूंखे न चिमकंदड़ सितारे जो कसम अगर तव्हां ॾोह करे गुनाह करे शराब पी रात जो अचे निंड में सुम्हंदा हो तॾहिं बि मां रब जागी करे तव्हांजी हिफ़ाज़त कंदो आहियां जिन फ़रिश्तनि खां बि ॾाढा थी या रब खां बि ॾाढा थी सबबु छा आहे जिन अचे छो थो खूह में किरी पियो कुतो पोइ मुफ़्ती साहिब खे चऊं साईं इहो खूह पाक कीअं थींदो मुफ़्ती साहिब चयो सॼो खूह जो पाणी कढो सॼो पाणी कढियऊं चयूंसि हाणे खूह पाक थी वियो मुफ़्ती साहिब चयो कुतो कढियो आहे चयोसीं कुतो साॻियो पियो हाणे खूह पाक थींदो पर कुतो त कढो असांजे घर में ही कुतो पियो आहे ही मौसीक़ी ही राग ही नाच ही गाना ही मोबाइल ही नाटक ही फिल्मूं असांजे न्याणियुनि जो अदड़नि जो मथो उघाड़ो
उन्हनि जे नाल खे अहिड़ी पाली सघां थियूं जो न वुज़ू थींदो न गुस्ल थींदो, 24 कलाक असांजी अम्मा नापाक रहंदी। हाणे मां तव्हांखां पुछां थो, हिन घर में फ़रिश्ता त न ईंदा, हिन घर में जिन ऐं शैतान अची वेंदा? मुझे नबी फरमायो इन्नल्लज़ी लैस फ़ी जौफ़िल क़ुरआन कल बैतिल ख़रिब। फरमायो जा सीने में, जा पेट में, जा घर में, जा उताक में, जा दुकान में क़ुरान न आहे या वेरान जाइ अथव। ऐं वेरान जाइ में मां तव्हांखां पुछां थो, माण्हू पेशाब कंदा आहिनि, गंदगी गलाज़त वञी उछलाईंदा आहिनि, वेरान जा में जिन ऐं शैतान अची वेंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियल हुजे, भली सुबुह ऐं शाम पोचूं हणी करे सफ़ाई करायो, हिते क़ुरान मजीद जी तिलावत न हूंदी, निमाज़ न हूंदी, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हिते फ़रिश्ता न ईंदा, हिते जिन ऐं शैतान अची वेंदा, हिते अल्लाह जी रहमत न ईंदी। असांखे भी हुकुम आहे त पंहिंजे घर में दाख़िल थियूं त ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला आलिहा। क़ुरान तो फरमा अम्मा जे कमरे में वञो, भेण जे कमरे में वञो, न्याणी जे कमरे में वञो त सलाम वरायो, इजाज़त वठो। थी सघे थो अम्मा जो, न्याणीअ जो, भेण जो मथो ॻाढ़ो हुजे, उनजे जिस्म ते सही नमूने सां कपिड़ो ढकियल हुजे, अलाए न तव्हांखे पछताइणो पवे, छो त तव्हांखे ख़बर आहे पुट खे पंहिंजे, हा माउ खे पंहिंजे पुट जे आॾो, भेण खे पंहिंजे भाउ जे आॾो, न्याणी या पीउ जे आॾो सवाइ मुंहं जे को बि उज़ो ज़ाहिर न करे। ही मथो भी ढकियल हुजे अबे जे आॾो, भाउ जे आॾो, ही सीनो भी ढकियल हुजे, सवाइ मुंहं जे को भी उज़ो ज़ाहिर न आहे करिणो। वलयज़रिबन बिख़ुमरिहिन अला जुयूबिहिन। क़ुरान तो फरमा औरत घर में हुजे त मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे पीउ जे आॾो, भाउ जे आॾो, पुट जे आॾो भी ढकियल हुजे, लिबास भी गैर शरई न हुजे। जेकॾहिं गैर शरई लिबास पातल अथसि त पीउ खे भी हुकुम आहे त पंहिंजी नज़र खे हेठि कर, तूं भी पंहिंजे न्याणी ॾे निहार, छो त पीउ भी मर्द आहे। भाउ खे भी हुकुम आहे त तूं पंहिंजी भेण ॾे न निहार, जेकर हुनजे सीने ते पोती न आहे, मथे ते रो न आहे, न निहार। भाउ खे भी हुकुम आहे पंहिंजी भेण ॾे न निहार, छो त भाउ भी मर्द आहे। औरत जे आवाज़ ते पाबंदी आहे, आवाज़ जो भी पर्दो आहे। तव्हांखे ख़बर आहे मस्जिद में पेशमाम नमाज़ थो पढ़ाए, हदीस में चए थो मर्दनि जी भली सिफ़ पहिरीं, माना पहिरीं सिफ़ कंहिंजी हूंदी मर्दनि जी, पोइ वरी ॿार, आख़िरी सिफ़ औरतुनि जी भली सिफ़ आख़िरी, माना जेकर पर्दे जो इंतज़ाम अचे थो, हरू भरू औरतूं अचनि थियूं त माना आख़िर में बि। हाणे पेशमाम जेकॾहिं ॿी रकात में उथी वञे, 4 रकातूं फ़र्ज़ आहे, अतहियात में न वेहे त पोइ पोयों तव्हां हुनखे ग़लती ॾसींदो न, अल्लाहु अकबर जमायती चवंदा अल्लाहु अकबर सुभान अल्लाह। पर जेकॾहिं औरत मुक़्तदी हुजे त पेशमाम खे कीअं ग़लती ॿुधाए? उलमा खां पुछी ॾिसो, असांजे किताबनि में लिखियो आहे अल्लाहु अकबर न चवंदी, सुभान अल्लाह न चवंदी, ही सॼो हथु हिन खॿे हथ जे पुठी ते, ईअं आहे। माना औरत जी आवाज़ ते पाबंदी आहे, आवाज़ जो भी पर्दो आहे। वॾी आवाज़ सां क़ुरान मजीद न पढ़े, ज़िक्र न करे, तिलावत न करे, दुरूद वॾी आवाज़ सां न पढ़े, नात वॾी आवाज़ सां न पढ़े जो गैर मर्द जे कन ते हुनजो आवाज़ पहुचे, सवाब जे बजा गुनाह थींदुसि। पोइ वॾे आवाज़ सां ज़िक्र नथी करे सघे, दुरूद नथी पढ़ी सघे, तिलावत नथी करे सघे त पोइ वॾे आवाज़ सां लाॾा सेरा नाच गाना चवण जी हिनखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? घर में औरतूं एॾो ॾाढा पियूं ॻाल्हाइनि जो मर्द वीचारा चवनि पिया अम्मा कुझु आस्ते ॻाल्हायो, घिटी में मर्द वेठा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो ही शादियुनि जी मौसम आहे, औरतूं मर्दनि खे कुझु हया अचे थो, असांजे मुस्लमान न्याणियुनि खे औरतुनि खे एतिरो बि हया न आहे।
हालांकि औरत जो आवाज़ हरू भरू जेकर घर में का गैर मर्द के कन ते घिटी में पियो त हिन घर में ख़ैर ऐं बरकत न ईंदी। माना बरकत जूं दवड़ियूं असां पाण कढियूं। औरत जे हथ लाइण ते पाबंदी आहे, हथ न लाए कंहिंखे बि। सौट हुजे, मासात हुजे, मारोट हुजे, पुफाट हुजे, उनखे हथ बि न ॾिए। नबी साईं पूरी ज़िंदगी कॾहिं बि का गैर औरत सां हथ न मिलायो। साईं जन जेकॾहिं बैयत कंदा तॾहिं बि पाणी जो प्यालो हूंदो हो। हदीस में चए थो नबी साईं उन में हथड़ो मुबारक ॿोड़ींदा हुआ, वरी उहो पाणी जो प्यालो औरतुनि ॾे मोकिलींदा जेके बैयत जे लाइ ईंदियूं। या विच में पर्दो हूंदो हो। साईं जन जी चादर मुबारक हिकिड़ो पासो नबी साईं जे हथ में हूंदो हो, ॿियो पासो औरतुनि जे हथ में हूंदो हो। नबी साईं पूरी ज़िंदगी कॾहिं गैर औरत सां हथ न मिलायो। अम्मा आयशा फरमाती कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहया मिनल अज़रा। अम्मा साईं फरमाती मक्के मदीने जी का कुंवारी औरत जी अखियुनि में एॾो हया कोन हो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे अखियुनि में हया रखियो। हाणे त पर्दो भला औरतूं सम्झनि त पर्दो फ़र्ज़ु आहे, असांजी कमी कोताही आहे न, इनखे फ़र्ज़ु सम्झनि ई नथी। चवंदियूं छा जो पर्दो, पोइ जेके चवनि छा जो पर्दो, इन्हनि जो ईमान बचियो। हिकिड़ो मुस्लमान निमाज़ नथो पढ़े गुनाहगार आहे, पर जेको चवे छा जी निमाज़, इन जो ईमान बचियो, इन जो त ईमान हलियो। भला गुनाह खे गुनाह तस्लीम त कयूं, हीउ दौर अहिड़ो आहे जो गुनाह खे गुनाह ई तस्लीम नथा। बाबा पंहिंजे नौजवाननि ते कंट्रोल कयो, उलमा सां जोड़ियो, उलमा खां टुटंदा ईमान हलियो ई। ये मोबाइल जेका आहे हिन में अहिड़ा वेठा आहिनि प्रोफेसर, डॉक्टर, इंजीनियर, गांधी जहिड़ा बदमाश, इंजीनियर मिर्ज़ा जहिड़ा बदमाश, प्रोफेसर, तव्हांखे दीन जी तशरीफ़ पिया उहे कनि। ये नौजवान उलमा खां बेज़ार आहे, ख़ुसूसन ही कामरेड, ही देशी, ये दीन खां बेज़ार आहिनि। साईं जी एम सैयद जा पोइ लॻ, साईं जी एम सैयद त वाज़े लफ़्ज़नि में चयो हुयो त ये शरीयत मोहम्मदी फ़रसूद ऐं बेकार थी चुकी आहे। उन त वाज़े लफ़्ज़नि में उन किताब तव्हां पढ़ो, सिंधू साञा, उन त सौ सिधो चयो नबी साईं जे मौजज़ा चई शक कमर इहा मिड़ई कहाणी आहे, माण्हुनि खे मुतासिर था कनि, शक कमर आहे ई कोन्हे। हुन चयो त हीअ हज ते छो था वञनि, साईं जी एम सैयद त वाज़े लफ़्ज़नि में चयो त हज ते वञणु बेकार आहे, अजायो पैसा था ख़र्च कनि। ऐं हिन वक़्तु ख़ुसूसन असांजा नौजवान जेके दीन खां फिरियल आहिनि, मुल्ह, उहे बि चवनि था त हीअ वैज़ छो था करायो, जलसा छो था करायो, इहे पैसा ग़रीबनि खे ॾियो, हज ते उमिरि ते छो था वञो, इहे पैसा ग़रीबनि खे ॾियो। असुल इहे मुल्हिद आहिनि, इहे दीन खां बेज़ार आहिनि। साईं जी एम सैयद त चयो हो त ख़िलाफ़त राशिद साहबा जेको जिहाद कयो, जिहाद फ़साद हुयो, इहो जबर हुयो, जिहाद न हो। उन त सौ सिधो चयो त दीन सभु जेके आहिनि सभु सचा आहिनि, ईसाई, यहूदियत, ईसाईयत, इहे सभु सही आहिनि, इस्लाम ऐं कम्यूनिज़म में कोई फ़र्क़ु कोन्हे को। इहे साईं जी एम सां अक्सर असांजा नौजवान स्कूलनि वारा जेके दीन खां बेज़ार आहिनि, उन्हनि जो इहो ई नज़रियो मुल्ह। असांजो रियाज़ चांडियो तव्हांजो भला तव्हांजे इलाइक़े जो, उन पंहिंजी नियाणी जो निकाह पढ़ायो, हिंदुनि जे पिंड खे चई त पहिरियों शुरूआत तूं कर, ईसाइनि जे पादरी खे चई त पोइ वरी उनखे चई तूं शुरूआत। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, शाबस आहे, मां त हैरान आहे त हीअ कमर में नौजवान आया कीअं आहिनि हेतिरा। पर अलहमदिल्ला तव्हांजी उलमा सां मुहबत आहे, उलमा सां तालुक़ु रखंदव त ईमान बचंदो।
उलमा खां टुटी वियो ईमान हलियो सौ सिधो चवनि था त हीउ क़ुर मजीद अलाह जो कलाम न आहे, हीउ अरबनि जो तरन्नुम आहे, तरानो आहे, अरबी तरानो आहे। क़ुर खे चवंदा हीउ अरबी तरानो आहे। पंहिंजे औलाद खे इन फितने खां बचायो। उलमा सां जुड़ो, पाण बि जुड़ो, पंहिंजे औलाद खे बि जुड़ो। तबलीग जमात हुन सां जुड़ी पियो। घर में पर्दे वारो माहौल पैदा कयो। मां तव्हां खां पुछां थो, असांजी न्याणी जवान हुजे, पुटु जवान हुजे, मस्जिद में क़ुर मजीद गॾु पढ़ी सघनि था? क़ुर मजीद गॾु पढ़नि, साईं ॿेर वारो उन्हनि खे पढ़ाए, हलाल आहे? क़ुर मजीद जेका पाक तालीम, रब जी तालीम, मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम, असांजा पुट न्याणियूं जवान हुजनि, मस्जिद में क़ुर मजीद गॾु नथा पढ़ी सघनि, इहा तालीम इन नमूने सां हलाल न आहे, हराम आहे। पोइ उहा मखलूत तालीम स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा, असांजूं न्याणियूं जवान, हिकिड़े क्लास में मास्टर, प्रोफेसर, लेक्चरार, असांजा छोकिरा नौजवान वेठा आहिनि। मां तव्हां खां पुछां थो, इहा तालीम इन नमूने सां हलाल आहे? हराम आहे, सॼी ख़बर अथनि। शाबस आहे, वॾी ज़रूरत आहे पीउ माउ खे जो इन माहौल में पंहिंजी न्याणी खे छॾनि था। सलाम बाबा, ये न्याणियूं नबी साईं जूं न्याणियूं असां वटि अमानत आहिनि, असांजे घर में पैदा थियूं आहिनि, इहे अमानत अथव। नबी साईं जी बि अमानत अथव ऐं मुर्सनि जी अमानत आहिनि, इहे परायूं आहिनि, असां घर में त न विहारींदासीं। इहे अमानत अथव, इन जी हिफ़ाज़त कयो। हज केॾो पाकीज़ सफ़र आहे, इब्तिदा खां वठी इंतिहा ताईं पाकीज़ सफ़र आहे। मुंहिंजे नबी फरमायो, हाजी हज तां वापसि थो मोटे, अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां ईअं पाक करे थो छॾे ॼणु हाणे अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो। नबी साईं दुआ था कनि, अल्लाहुम्मा ग़फिर लिल हाज, या अल्लाह मुंहिंजे हाजी खे त माफ़ कर, पर वले मन इस्तग़फर, हाजी जंहिंजे लाइ दुआ थो घुरे उन्हनि खे बि माफ़ कर। अबा केॾे ओदा मौलवी वे 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 शुगर जो मरीज़ ई तव्हां टेस्ट वठण जे लाइ आयो। असांजी ग़ुलाम क़ादिर शिकारपुर आहे, चवंदा तव्हां मुलनि खां महांगा मवाली चङा चइबा, जो बेईमान नशे में वेठा त हूंदा, तव्हांखे हुन खोसे वांगुरु भंग प्यारे विहार पोइ वेहंदो, बाक़ी ईअं न वेह, ईअं न उथो बाबा। हीअ का मच कचहरी थो रही आहे, को शादी जो प्रोग्राम आहे छा? जो बसि तव्हांजी मर्ज़ी आहे, बसि उथी वञो। अदब कई, क़ुर मजीद जी मजलिस आहे, हिन जा आदाब आहिनि। भला कंहिंखे तकलीफ़ त ॿुधाए, को पेशाब अचेसि या उञ लॻेसि, को मजबूरी आहे त इजाज़त वठे। असां तव्हांजा उस्ताद आहियूं, असां तव्हांजा मुर्शिद आहियूं। उस्तादनि ऐं मुर्शिदनि जो जेको नाफ़रमान थिए उनखे छा फैज़ मिले? मां तव्हां खां पुछां थो, असां तव्हांजा उस्ताद न आहियूं? जमायती जेके वेठा हुई तव्हांखे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था, उस्ताद आहियूं। मुर्शिद छा खे चइबो आहे? जेको हिदायत करे। असां तव्हांखे हिदायत था कयूं, पोइ तव्हांखां बिदअती चङा चइबा, उहे बाअदब तव्हां मुवहिद थी वरी बेअदबी था कयो, उस्ताद जी मुर्शिदनि जी बेअदबी कंदो, पोइ कहिड़ो फैज़ मिलंदो? ईअं न कयो बाबा। शागिर्द पटी पढ़ंदो आहे, कचो पहिरियों पढ़ंदो आहे, पोइ बि इजाज़त वठंदो आहे या न? तबलीग जमायत में तव्हां वक़्तु लॻायो आहे? अमीर साहिबु बयानु कंदो आहे, जेको उथंदो आहे त इजाज़त वठंदो आहे न, साईं तक़ाज़ा थी विया। तव्हां बसि ईअं अंधनि जी बादशाही आहे, बसि उथी था। ईअं न कयो। अज़ ख़ुदा ख़्वाहे में तौफ़ीक़ अदब, बेअदब महरूम शुद अज़ फ़ज़ल रब। रब खां दुआ घुरंदा कयो अल्लाह ताला अदब जी तौफ़ीक़ ॾे।
बेअदब अल्लाह जे फज़ल खां महरूम थी वेंदो आहे। उस्तादनि जो अदब हुजे, मुर्शिदनि जो अदब हुजे, हीअ क़ुरान मजीद जी मजलिस आहे, हिन जो अदब हुजे, मस्जिद जे पेश इमाम जो अदब हुजे, जेको तव्हांखे निमाज़ पढ़ाए थो हिन जो अदब कयो, एतिराम कयो। अदब एतिराम न कंदो तव्हांजी निमाज़ हिन जे पोयां न थींदी। उस्ताद जो अदब कयो, तव्हांजे बच्चनि जो उस्ताद आहे, चाहे स्कूल जो उस्ताद हुजे, चाहे मदरसे जो उस्ताद हुजे, पंहिंजे बच्चनि जे उस्ताद जो अदब कंदो त तव्हांजो औलाद सुधरंदो। उस्ताद जो अदब न कंदो त औलाद बर्बाद थी वेंदो। मस्जिद जो अदब, मदरसे जो अदब। अॻे जाइल माण्हू हूंदा हुआ, मस्जिद खे ॾिसंदा त लौड खे बंदि कंदा। आहे यार, पोइ ट्रैक्टर में राग हलंदो, मस्जिद जो एतिराम कंदा। हाणे वारा निभागा ड्राइवर चमचनि वारा ट्रैक्टरनि वारा, मस्जिद मदरसो ईंदो त वरी राग जो आवाज़ु अञा वधाई। असां छा कयूं? असांजी हुकूमत कान्हे, असां त दुआ ई घुरी सघूं था त अलाह हिननि खे हिदायत करे। नाराज़ न थी जो अदा मौली साहब, पेशाब आयो हुजे त वञ। नबी से फरमायो अल्लाहुम्मा ग़फिर लिल हाज, या अल्लाह मुझे हाजी खे त माफ़ कर, पर यो हाजी वाले मन इस्तग़फर, हाजी जंहिंजे लाइ दुआ थो घुरे उन्हनि खे बि माफ़ कर। नबी से फरमायो मक्के में जेकॾहिं हिकिड़ो नफ़िल पढ़ो त लख नफ़िलनि जो सवाब, हिकिड़ो फ़र्ज़ पढ़ो त लख फ़र्ज़नि जो सवाब, हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़तम कढो त लख क़ुरान जे ख़तमनि जो सवाब, हिकिड़ो रुपयो मके में ख़ैरात कयो त लख रुपए जो सवाब आहे। एॾो बरकत वारो सफ़र आहे, एॾो पाकीज़ सफ़र आहे। पर बुख़ारी शरीफ़ में हदीस आहे, नबी साईं जो हिकिड़ो सहाबी साईं जन सां गॾु ग़ज़वे ते पियो वञे, जंग ते। पाण फरमाईं तुंहिंजी अहलिया किथे आहे? चईंसि उहा हज ते पई वञे। कैसां? फरमाईं त साईं काफ़िले में। पाण फरमायूं वापसि मोट, तूं पंहिंजे घरवारी सां गॾु हज जे सफ़र में शरीक थी, तोखे जंग ते हलण जी इजाज़त न आहे। हाणे तव्हां ॿुधायो त नबी साईं छो झलियुसि, छो मोटायुसि? छा हुनजी नियत सही न हुई? असां त चऊं था असांजी नियत सही आहे। हुनखे छो मोटायो नबी साईं त तूं पाण पंहिंजी घरवारी सां गॾु हज जे सफ़र में शरीक थी। ला यख़्लुवन रजुलुन बिम्रातिन इल्ला माज़ी महरमिन, बुख़ारी में आहे त का बि औरत महरम खां सवा सफ़र न कर। असां हितां डोम ते पंहिंजी न्याणी खे विहारियूं था त हल बाबा सिंध यूनिवर्सिटी, अलाह जे हवाले। अलाह इहो हुकुम कयो अथसि न्याणीअ खे ईअं न छॾियो अकेलो। फार्मी मुर्गीअ जो किलो था वठी अचो त हुनखे बि छापर में, ॿिनि छापरनि में बंदि था कयो। मोटरसाइकिल जे आॾो हैंडल में था लॻायो, मथां को कुतो न खाएसि। घर था अचो त ज़ाल खे चओ था त फ्रिज में रखीसि या मथे ताक ते रखीसि, मथां बिलो न खाई वञे। फार्मी मुर्गी जे किले जी एतिरी हिफ़ाज़त था कयो ऐं न्याणीअ जी एतिरी बि हिफ़ाज़त न। मर्द डॉक्टर थी विया, उन्हनि मरीज़ ख़तमु करे छॾिया, हाणे न्याणियूं डॉक्टर आहिनि। वधि में वधि तव्हांखे शौक़ु आहे त पंहिंजी न्याणीअ खे दाई कयो। चओ था नी असां 2 करोड़ भरे, चओ था त मुंहिंजी न्याणी ख़िदमत कंदी। जेका 2 करोड़ भरे करे डॉक्टराणी थी आहे या ख़िदमत कंदी? मां मस्जिद में क़ुरान मुंहिंजे साम्हूं आहे, को दोस्त हुयो, चएसि मुंहिंजी घरवारी जी डिलीवरी, डॉक्टराणी जो त वॾो ऑपरेशन थींदो, सोज़र 35,000 ख़र्चु थींदो। मां हुनखे चयुमि त मां 40,000 ॾियां थो, ऑपरेशन न कयो। चई ठीकु आहे, मशवरो कयो। मशवरो कयूं, चऊं ठीकु आहे 40,000 ॾे। ईअं पियो माहौल हले। छॼो ऑपरेशन न करायो। ऑपरेशन थिए थो त उते मर्द बीठा आहिनि, मुड़ुस खे चवनि था तव्हां ॿाहिरि। का बि डॉक्टराणी खे पंहिंजो पाण ते एतिरो बि भरोसो कोन्हे जो
वो ॿार वारे सोज़र जो ऑपरेशन करे सके उते भी धारा मर्द बीठा, वो धारा बदले बीठा, कहिड़ी ज़रूरत है। हज़रत उमर फारूक रात जो गश्त करे, गश्त कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ो ॿाराड़ी जो बदू परेशान आ, रोए थो पियो। हज़रत उमर फरमाले में तबकी छो थो रोई? चईंसि घरवारी खे वज़ह हमल जी तकलीफ़ आ, न पैसो आ, न पाई, न दवा, न दाई। हज़रत उमर फरमाया था घबरा न, मां बंदोबस्त कयां थो। उन ई वक़्त में पंहिंजे घर आयो, घरवारी खे चयो ओ उम्मे कलसूम शहज़ादी जल्दी कर, कुछ सामान सड़ो, कुछ लटो कपिड़ो खण। हिक ग़रीब औरत जो हली दाए पो कर रब राज़ी थी पवंदो हुई। 22 लख मुरबा महल जे हुक्मरान जी घरवारी रात जे वक़्त में उन ग़रीब औरत जे दाए पे जे लाई आ। हज़रत उमर ॿाहिरि वेठो उन बदू खे चई त उमर जी हुकूमत कीअं है? उन बदू चयो साईं उमर आ 22 लख मुरबा महल जो हाकिम आ, 25 लख मुरबा महल ते उन जे दुरे जो रौब आ। साईं उमर त असांखे ॻोल्हींदो आहे त को ग़रीब मिली वञे त मां उन जी ख़िदमत कयां। अॼु अलाए छा सबबु आहे जो तूं आयो ही उमर न आयो आहे। एतिरे में अंदरों आवाज़ आयो बुशरा लक या अमीर अल मोमिनीन फ़इन्न लिअख़ीक वलदा। अमीर अल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक जो छो त हुन जे घर में पुटड़ो पैदा थियो। वो बदू परेशान थी चई अंत उमर, तू उमर आ, अंत अमीरुल मोमिनीन, तू अमीरुल मोमिनीन आ। हज़रत उमर फरमायो मां अमीरुल मोमिनीन आया, सय्यदुल कौम खादिमुहुम, मां नबी से जो उम्मत जो नौकर आया। दुआ कर मन तुंहिंजे ख़िदमत जे करे रब मुंहिंजी घरवारी खां बि राज़ी थिए त मूंखां बि राज़ी। ये माण्हू हुया। अॼु असांजा ही कामरेड, ही देशी, ही सूफ़ी लूसी लॾो चवनि पिया इंसान इंसान इंसान, बसि इंसान बसि इंसान। अड़े ज़ालिमो तव्हां इंसानियत जी था ॻाल्हि कयो, पर मोहम्मद मुस्तफ़ा त पूरी मख़लूक़ात जी ॻाल्हि कई आहे। तव्हां इंसानियत में फाथा पिया हो। नबी से फरमा मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि जेका हुई त गुनाहगार बदकार, पर कुतीअ जे नंढड़े गुलर जे करे वञी जन्नत में पहुती। मां पुछा कब हीअ माई हिते कीअं पहुती? मूंखे चयोसीं हुई त गुनाहगार, खूह जे कप ते बीठी, हिकिड़ो नंढड़ो गुलर उन में बेहाल हुयो। हिन माई खे उन गुलर ते रहम अची वियो, पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े में ॿधी खूह मां पाणी कढी करे उन गुलर खे पियारई। शकर अल्लाह लहा, अल्लाह हिन माईअ जे उन नेकीअ खे क़बूल करे उनखे माफ़ करे जन्नत ॾेई। नबी साईं फरमा वरी ॿी हिकिड़ी औरत हुई जेका हुई त नेकूकार दीनदार, पर ॿिलीअ जे बच्चे जे करे वञी जहन्नम में पहुती। मां पुछा कब हीअ माई हिते कीअं पहुती? मूंखे चयोसीं हुई त नेकूकार, पर ॿिलीअ जे बच्चे खे ॿधी छॾियईं। रबत जेको वीचारो बुख ई उन में मरी वियो, भला पाणी न ॾे सा पाण खाधो न खाराईंसि त छॾे ॾे सा पाण वञी शिकार करे आ पाणी पिया। हिन ॿधी छॾियो बचड़े खे, बुख ई उन में मरी वियो। अल्लाह जो गज़ब जुम्बश में अची वियो। रब फरमाए हिन ॿिलीअ जे बच्चे ते रहम न कयो आहे त मां रहम छो कयासि? ज़िंदगी जी इबादत चट थी वियसि। तव्हां इंसानियत जी पिया ॻाल्हि कयो, पर मोहम्मद मुस्तफ़ा त पूरी मख़लूक़ात जी ॻाल्हि कई आहे। अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, रब तो फरमा पूरी मख़लूक़ात मां अल्लाह जो अयाल आहे। अॼु जेके बि सूफ़ियुनि जूं दरगाहूं, उते कुतनि ऐं रिछ जी बछ थिए थी या कान थी थिए? कुकड़नि जूं मेलूं थियनि थियूं या कोन थियूं थियनि? शर्म ई नथो अचे तव्हांखे? तव्हां इंसानियत जी दावा था कयो त असां इंसाननि जो दर्स था ॾियूं, असांखे इंसान प्यारा। हिकु रिछ ते 5 कुता पिया बचनि, इहे लूसी जेके इंसानियत जी ॻाल्हि पिया कनि। हिकिड़ो सूअर आहे उन ते 10 कुता पिया बचनि। कुकड़नि जूं अखियूं निकिरी पयूं वञनि, उते फथकनि पिया। ही चवनि पिया वठि जवा वठि।
पर असांजे मोहम्मद मुस्तफ़ा त ईसार जो सबक़ ॾिनो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। ईसार त इंसानियत खां मथे। वयूसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। ईसार छा खे चए? पाण बुख ते हुजो ॿियनि खे खारायो। पाण खे भली जर्सी न हुजे, कोट न हुजे, ॿियनि खे पारायो। पंहिंजे घर जी भली छत न हुजे, ॿिए कंहिं ग़रीब खे छत विझाइजो, हू सर्दी खां बचे। इहो सबक़ ॾिनो आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम। नबी साईं फरमायो तव्हां मां केरु आहे जेको अॼु रोज़ो रखी आयो हुजे? फ़क़ाम अबू बकर, हज़रत अबू बकर उथी बीठो। क़ाल अना साइबुन, चईंसि मां रोज़ेदार हां। वरी नबी साईं फरमायो भला तव्हां ॾे को अहिड़ो शख़्स आहे जेको अॼु बुखायल खे मानी खारायो हुजे? वरी बि सिद्दीक़ उथी बीठो, चईंसि मां हाणे हिकिड़े बुखायल खे मानी खारायो आहे। फरमायो तव्हां में को अहिड़ो आहे जेको का मरीज़ जी को अयादत करे आयो हुजे? वरी बि सिद्दीक़ उथी बीठो, चईंसि मां हिकिड़े मरीज़ जी अयादत करे पोइ आयो आहियां। नबी साईं फरमायो जंहिंमें इहे शयूं हूंदियूं त हिन जे जन्नत में वञण जे लाइ का बि रुकावट कान्हे। अंदाज़ो लॻायो पाण रोज़े सां हुयो, बुख ते हुयो, पर ॿिए खे मानी खारायो की न? खोड़ अहिड़ा वाक़ियात इंसानियत सेखारी, पूरी मखलूक़ा जी ख़िदमत सेखारी, ईसार सेखारियो त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम सेखारी। असीं चऊं था थी ठीकु आहे डॉक्टर बणिजो, प्रोफेसर इंजीनियर बणियो, पायलट बणिजो, पर पढ़णु मुस्लमान त हुजो। सही थो चवां या ग़लति? क़ुरान जी तालीम त हुजे। सॼो अज़म कयो त क़ुरान पढ़ंदासीं, बरकत इन में। ओ मुंहिंजी अम्मा तूं बि फातिमा बणिजी वञ। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी न्याणी तूं ज़हरा बणिजी वञ, बतूल बणिजी वञ। सॼी काइनात तुंहिंजी दुश्मन आहे। ही मौलवी बि तुंहिंजो दुश्मन आहे, हिन जी आॾो बि न वेह। ही पीर यो मुर्शिद बि तुंहिंजो दुश्मन आहे, इन जी आॾो बि न वेह। अल्लाह तोखे मनो थो करे। डॉक्टर जी आॾो बि बिना पर्दे जे न वेह, इहो बि तुंहिंजो दुश्मन आहे। सौट मासात मारोट पुफाट त तुंहिंजो दुश्मन आहे। पर अलहमो अल अदु, ॾेर तुंहिंजे मुड़ुस जो भाउ जेको घर जो भाती आहे, उन सां बि तोखे हिकिड़ी खट ते वेहण जी इजाज़त न आहे। वकर नफ़ी बुयूतिकुन, तूं पंहिंजे घर में वेही रहो। सॼी दुनिया खां कटिजी, जीअं अम्मा फातिमा पंहिंजे घर में वेही रही, आशा हफ्सा पंहिंजे घर में वेही रहियूं, ईअं तूं बि पंहिंजे घर में वेही करे क़ुरान मजीद जी तिलावत कर, हया वारी ज़िंदगी गुज़ार। पोइ जीअं अम्मा फातिमा खे रब हुसैन जहिड़ा बचड़ा ॾिना, इंशा अल्लाह रब तोखे बि हुसैन जहिड़ा बचड़ा था फरमाईंदा। बरकत इन में अथव बाबा। तबरक बिल क़ुरान, बरकत हासिल कयो क़ुरान सां। असांजे घर में सालनि जा साल गुज़री था वञनि, क़ुरान मजीद जी तिलावत न थी। बिस्मिल्लाह पढ़ो, वधीक नथा पढ़ो त बिस्मिल्लाह में बि बरकत। पाणी पियो तॾहिं बि बिस्मिल्लाह, मानी खाओ तॾहिं बि बिस्मिल्लाह, लटा पायो तॾहिं बि बिस्मिल्लाह। अम्मा खे न्याणीअ खे जो अटो ॻो त उते बि चओ बिस्मिल्लाह, भाॼी पचाओ उते बि चओ बिस्मिल्लाह। ॾिसो त बरकत थिए थी या कान थी? हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़बर वटां गुज़रियो त उन क़बर ते अज़ाब थी रहियो, क़बर बाहि। ही मौजज़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो। अॻिते वरी वापसि मोटियो त उहा साॻी क़बर जन्नत जो बाग़। ईसा अलैहिस्सलाम हैरान थी वियो, रब खे अर्ज़ु कई या अल्लाह छा माजरा आहे? हाणे गुज़रियो त हीअ क़बर बाहि हुई, वरी मोटी आयो त हीअ क़बर त जन्नत जो बाग़ आहे। रब फरमायो हिन क़बर वारे जो बचिड़ो हुयो जंहिं अॼु बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी आहे। तौरेत इंजील में भी बिस्मिल्लाह हुई, कुरान में जीअं बिस्मिल्लाह आहे, तौरेत इंजील में भी बिस्मिल्लाह हुई। अॼु हिन जे बच्चे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी आहे। मूंखे हया थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो वठे, मूंखे रहमान रहीम चवे। हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ण जे करे मां हिन जे क़बर खे जन्नत जो बाग़ बनायो। अंदाज़ो लॻायो।
सो बाबा जी रजब जो महीनो आहे, हिन महीने में मेराज थियो छो, सबबु छा हो? नबी साईं ॾुखायल हुया। साईं जन जी प्यारी घरवारी अम्मा ख़दीजा फौत थी वई। नबी साईं खे ॾाढी प्यारी चाचो ख्वाजा अबू तालिब बि फौत थी वियो। साईं जन फरमाए ही साल मुंहिंजे ॾुख जो साल आहे। तव्हांखे ख़बर आहे हिते कंहिंखे ॾुखु पहुचंदो आहे, कंहिंजो अबो फौत थी वेंदो, भाउ फौत थी वेंदो, पुटु फौत थी वेंदो, पोइ असां हुनखे चवंदा आहियूं बाबा उमिरि ते वञ, घुमी आहे कुझु दिमाग़ मटाए अचु ज़हन, तबलीग जमायत में वञ, इस्लामाबाद कराची जो चकर ॾेई आहे। नबी साईं खे जो ॾुखु पहुतो, सदमो पहुतो, साईं जन जो परेशान हुया। रब फरमा मौजा महबूब परेशान न थी हलिया त मां तोखे सॼी कायनात जो सैर कराए तुंहिंजा ॾुख लाइ, तोखे जन्नत घुमाया, तोखे पंहिंजो दीदार कराए तुंहिंजा ॾुख लाइ। सबबु इहो थियो। मेराज छा हो? जे बीबी ज़ुलेखा, जेके मायूं ज़ुलेखा खे मेणा पियूं ॾियनि, ताना पियूं ॾियनि, क़द शग़फ़हा हुब्बा, औरतूं हिक ॿिए खे चवनि पियूं त ज़ुलेखा चरी थी वई आहे। इन्ना लनराहा फी ज़लालिम मुबीन। हिकिड़ो नौकर उनखे पंहिंजी दिलि ॾेई चुकी आहे। क़द शग़फ़हा हुब्बा, नौकर जी मुहबत उनजे दिलि में घिरी चुकी आहे। हेॾो सुहिणो सेबतो मुड़ुसु, हेॾो बंगलो, हेॾी महलात, हेॾा ऐश, पोइ बि नौकर खे थी चाहे। फलम्मा समिअत बिमक्रिहिन्न, क़ुरान तो फरमा जॾहिं ज़ुलेखा औरतुनि जा मेणा ई ताना ॿुधा, वअरसलत इलैहिन्न, उन्हनि जे दावत जो पैगाम मोकिलियई। वआतदत लहुन्न मुत्तका, उन्हनि जे लाइ हिकिड़ो कमिरो तयारु कयईं, कालीन विछायईं, थूल विहाणा लॻायईं। पोइ सभु औरतूं जंहिंमहिल आयूं अचे वेठियूं, वातत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सिक्कीना, सभिनी जा ॾो फ्रूट बि रखायईं ऐं सभिनी खे कातियूं ऐं छुरियूं बि ॾिनई त पाण कटे करे खाओ। जॾहिं उहे सभु औरतूं कमरे में अचे वेठियूं, फ्रूट उन्हनि जा ॾो रखिजी वियो। हेॾो हज़रत यूसुफ ॿिए कमरे में वेठो। क़ुरान तो वक़ालत ख़ुरुज अलैहिन्न, ज़ुलेखा हज़रत यूसुफ खे चयो, यूसुफ हितो हीअं निकिरी अचु, हिननि माइनि ॾे निहार जा न, रुॻो इन कमरे मां निकिरी हेॾे ॿाहिरि हलियो वञ। वक़ालत ख़ुरुज अलैहिन्न, हितो निकिरी वञ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन कमरे मां निकितो, उनजी नज़र हेठि हुई, उनजी ज़ुबान ते अल्लाह जो नालो, रब जो नबी हुयो, हयादार। क़ुरान तो फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअन अयदियहुन्न, औरतुनि जो यूसुफ खे ॾिठो त पंहिंजे हथनि जूं आङुरियूं कपे छॾियऊं, उन्हनि जा लटा सभु रत थी विया। वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा, चऊं ही इंसान कोन्हे को, इन हाज़ा इल्ला मलकुल करीम, ही दगो फरिश्तो सॻोरो आहे। उन वक़्त में माई ज़ुलेखा खिली करे उन्हनि माइनि खे जो, क़ालत फ़ज़ालिकुन्न अल्लज़ी लुमतुन्ननी फ़ीह, ओ मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण, इहो फरिश्तो कोन अथव, इहो मलाइको कोन अथव, इहो अथव मुंहिंजो यूसुफ, इहो अथव मुंहिंजो यूसुफ। त अल्लाह ताला हिन महीने जी 27 जी राति पंहिंजे महबूब खे 7 आसमाननि खां मथे घुरायो। बैतुल मुक़द्दस में 1,24,000 नबी ऐं रसूल इस्तक़बाल में बीठा आहिनि। हर आसमान ते फ़रिश्ता लखनि जी तइदाद में इस्तक़बाल में बीठा आहिनि। जन्नत के सिंगारियो वियो, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया विया। सारी कायनात जाम थी वई। सिज जिथे बीठो उते बीजी वियो, चंड जिथे बीठो उते बीजी वियो, सितारा जिथे हुया उते बीजी विया, पानी जिथे हुयो उते बीजी
वियो, हवा भी बीजी वई, पानी भी बीजी वियो, सॼी काइनात जाम थी वई। वइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना। अल्लाह ताला नबी ने रसूलन खां भी आलम अरवा में वायदो वतो त हिकिड़ो मुंहिंजो दादलो नबी आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा जेकर तव्हांजे हयाती में अची वञे त तव्हांखे उन ते ईमान आणो आहे, उन जी ताबेदारी तव्हांखे करणी आहे। उहे नबी बि बैतुल मुक़द्दस में बीठा हुआ, सारी काइनात जाम थी वई, इस्तिक़बाल में बीजी वई। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे मथे घुराए करे पूरी काइनात खे ॿुधायो त इहो अथव मुंहिंजो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा। इहो अथव मुंहिंजो सोनो मोहम्मद। सुभान अल्लाह। असांजे नबी जहिड़ो केरु थी? दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी। ईमान जी पियो चए त असां हाणे ॾिठे रब खे न मञींदा। अॻे भंगोर तूं रब खे ॾिसी सघ, मूसा अलैहिस्सलाम ॾिसी न सघियो, तव्हां ॾिसी सघंदो। दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी, वाहिद वराणियो मूसा हरगिज़ तूं लंतरानी। मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा। अल्लाह से फमलन तरानी, मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। बाद रिवायत में अचे तो रब फमला तक़रब माल अल यतीम, ओ मूसा यतीम जे माल जे वेझो न वञ। रूबरू मां रब जी ज़ियारत, रूबरू मां रब जो दीदार, रूबरू मां रब सां मुलाक़ात, इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आहे। मूसा मुंहिंजे यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ। दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी, वाहिद वराणियो मूसा हरगिज़ तूं लंतरानी। पर रब खे ॾिठो अखियुनि सां, रब खे ॾिठो अखियुनि सां, वेही करीब अरबी, वहवा ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना, क़ुरान तो फम कमान जा ॿ पासा, हिक ॿिए खे एतिरा वेझा कोन्हनि जेतिरो मेराज वारी रात असांजो सोनो नबी रब खे वेझो थियो आहे। मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, क़ुरान तो फम मोहम्मद मुस्तफ़ा जी अख हटी भी कान, अख थिड़ी भी कान, ढव ते रब जो दीदार करे असांजो सोनो नबी वापसि मोटी आयो। मूसा के अमर आयो, अगते न पेर पायो, हीअ जाए पाको आहे, जल्दी जुतीअ खे लायो। पर नालैन साण अर्श खे, सम्झो सुभान अल्लाह, नालैन साण अर्श खे कई इज़्ज़त नसीब अरबी, वाह ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। रब फमा मौजा महबूब तू जुती लान, बल्कि जुती समेता। हू मूसा हो तू मोहम्मद, हू कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्श मुअल्ला और है। मेराज जो तोहफ़ो अथव निमाज़। बसि तव्हां हीअं असांखे मके मदीने में हाजी साहब ईंदो आहे, तस्बीह ॾींदो आहे त चुमी ॾींदा आहियूं, टोपी ॾींदो आहे त अखियुनि ते बि रखंदा आहियूं। हाजी साहब तोहफ़ो ॾिनो आहे,
रावण में को तबली जमात वारो ईंदो आहे अतर जी शीशी ॾींदो आहे त हुनखे बि सीने सां लॻाईंदा आहियूं। पर आहे फौजे मुस्लमान ते नबी साईं सतनि आसमाननि खां मथां अर्श अज़ीम तां हिन उम्मत जे लाइ तोहफ़ो आंदो निमाज़, पर मुस्लमान नबी साईं जे तोहफ़े खे क़बूल नथो करे। हुया कहिड़ी मुस्लमानी आहे, असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सो बाबा नमाज़ पढ़ो, इहो नबी साईं जो तोहफ़ो अथव। घर में नमाज़ वारो माहौल बनायो। असांजो अल्हम्दुलिल्लाह अक़ीदो ईमान सही आहे। बसि कंहिंजो हक़ न खाओ, नमाज़ पढ़ो, हराम खां बचो, क़ुरान मजीद जो दौर कयो। इंशाअल्लाह मरण जी देरि आहे, जन्नत में पहुचण में देरि। या क़ब्र बज़ाहिर मिटीअ जो ढेर आहे, असां त ॾिसूं था त सामी सोड़ी आहे, पर इंशाअल्लाह हिते पहुचंदासीं त इहा जन्नत जो बाग़ थी। हिन जान खां 1000 दफ़ा क़ब्र वधीक आहे ईमान वारी। अखि खुटी वेंदी पर क़ब्र जी कुशादगी इंशाअल्लाह न खुटे। अल्लाह से दुआ अला अमल जी तौफ़ीक़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह, ये जेके भी बना चंद घड़ियूं तुंहिंजो क़ुरान तुंहिंजे महबूब जो फ़रमान ॿुधण जे लाइ वेठा, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह सां सभिनी खां राज़ी थी, जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेके असांजा वॾड़ा नंढड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फ़ौत थी वञनि उन्हनि खां बि राज़ी थी। जन दोस्तनि जी दीनी प्रोग्राम रखियो आहे, छा नालो आहे नौजवान गोल हसन साहब, ॿिया नौजवान, या अल्लाह उन जी महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे खे, ताउन खे, ख़ैरात खे क़बूल फरमा। उन जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में, ईमान में, औलाद में बरकत फरमा। इन असांजे नौजवान गुल हसन जे लाइ दुआ करो, अल्लाह उनखे नेक साले औलाद ॾे। या अल्लाह जेके बि बे औलाद आहिनि उनखे नेक साले सही साल में बचड़ो नसीब। ख़ुशूसन असांजे गुल हसन जी रबतो खे पारत, तुंहिंजे ख़ज़ाने में काई कमी कान्हे का। जेके बे औलाद उनखे साले औलाद ॾे, जिन खे औलाद आहे अबे अम्मा जो फर्मा बरदार बना। जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा। नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा। पाण में प्यार मोहब्बत इत्तेहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। अदावत दुश्मनी साड़ बुग़्ज़ हसद कीने खां बचा। जेके रुठल आहिनि उहे परचा, आमीन चओ। या अल्लाह, जेके विढ़ियल आहिनि उहे पाण में मिला। जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि ॾींहुं तोखे पारत। बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत, ईमान जो मौत, कलमे जो मौत नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबी खैर खल्की मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही।